Biology class now, chapter 5, lesson 10, fill in the blanks. खाल भरियो आऊं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजूला चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे एक्सरसाइज fill in the blanks. खाल भरियो एक्सरसाइज नंबर 2 आहे fill in the blanks जंहिंमें 10 खाल ॾिनल आहिनि पहिरियों नंबर खाल ॾिसूं था Chromosomes are thread-like structures appear at the time of क्रोमोसोम्स धागन नुमा बनावतूं आहिनि जेकी देश वक़्त ज़ाहिर थियनि था हाणे क्रोमोसोम्स जेके आहिनि उहे धागन नुमा बनावतूं थींदियूं आहिनि पर तव्हांखे ख़बर आहे त क्रोमोसोम खे हिकिड़ो ख़ासि शेप थींदो आहे एक्स शेप तॾहिं उहो ज़ाहिर थींदो आहे उन खां अॻु उहो उलझल धागे नमूने हूंदो आहे ऐं असांजे जीव घड़ जे मर्कज़ जे अंदरि मौजूदु हूंदो आहे जंहिंखे चइबो आहे क्रोमेटिन मटीरियल तव्हांखे यादि हूंदो त असां सेल साइकिल में पढ़ियो हुयोसीं त इहो सेल डिवीजन जे वक़्तु असांजो क्रोमेटिन मटीरियल जेको आहे उहो एक्स शेप क्रोमोसोम्स जी सूरत वठंदो आहे सो असांजो सही जवाबु आहे क्रोमोसोम्स आर थ्रेड लाइक स्ट्रक्चर्स अपीयर एट द टाइम ऑफ सेल डिवीजन जीव घरड़े जी विरासत वक़्तु धागे नुमा बनावतूं क्रोमोसोम्स ज़ाहिर थींदियूं आहिनि ब्लैंक नंबर ॿियों आहे सीक्वेंस ऑफ चेंजिस which occur between one cell division and the next is called ॿिन सेल डिवीजन विच ते थींदड़ तरतीब वार तब्दीलियुनि खे डेश चइबो आहे हाणे हीअ सेल डिवीजन वारो मरहलो आहे वरी हितां इहो फ्री अचे वरी हिन सेल डिवीजन ताईं पहुचे त इन तरतीब वार तब्दीलियुनि खे छा चइबो आहे इन्हनि तब्दीलियुनि खे असां सॾींदा आहियूं सेल साइकिल उहे तरतीब वार तब्दीलियूं आहिनि जेके जीव घरड़े जे विराइजण खां शुरू थींदियूं आहिनि वरी जीव घरड़े जे विराइजण ताईं इहे तसलसल में रहनि थियूं सेल साइकिल जा ॿ हिसा थींदा आहिनि हिकिड़ो असां सॾींदा आहियूं इंटरफेज़ जंहिंमें वरी 3 फेज़ हूंदा आहिनि G1 S फेज़ G2 फेज़ ऐं इंटरफेज़ ॿियो वरी मरहलो हूंदो आहे M फेज़ सो M फेज़ ऐं इंटरफेज़ ॿई गॾिजी करे सेल साइकिल ठाहिनि थियूं इहा सेल साइकिल जीव घरड़े जे विराइजण सां शुरू थींदी आहे वरी अची करे जीव घरड़ा ॿीहर जेकी तयारु थिया धीअर जी घरड़ा उहे जॾहिं विराइजण ॾांहुं वेंदा आहिनि त वरी इहा शुरू थींदी आहे सो ॿिन सेल डिवीजन जे विच ते थींदड़ तरतीब वार तब्दीलियुनि खे असां सेल साइकिल सॾियूं था नंबर 3 ख़्याल आहे the two chromatids are attached to each other at ॿिन क्रोमेटिड्स ॿ क्रोमेटिड्स जेके आहिनि उहे डेश वटि पाण में ॻंढियल हूंदियूं आहिनि कहिड़ो ई उहा पॉइंट आहे जिते क्रोमेटिड्स पाण में ॻंढियल हूंदियूं आहिनि असांजो जवाबु आहे सेंट्रोमेयर क्रोमेटिड्स हिकिड़ी क्रोमेटिड हीअ आहे ॿी क्रोमेटिड हीअ आहे इन्हनि ॿिन्ही खे असां सिस्टर क्रोमेटिड सॾियूं था इहे ॿई ॾिसो त पाण में इन विच ते इन पॉइंट जे ज़रिए ॻंढियल आहिनि इन लिंक खे असां सेंट्रोमेयर सॾियूं था सो ॿ क्रोमेटिड्स पाण में सेंट्रोमेयर जे ज़रिए ॻंढियल हूंदियूं आहिनि ब्लैंक नंबर 4 आहे chromosomes in the cell which are similar to each other in shape and size are called सेल अंदरि हिकिड़ा अहिड़ा जीव घरड़ा थियनि था जेकी साइज़ ऐं सूरत में हिकु जहिड़ा हूंदा आहिनि इन्हनि क्रोमोसोम्स खे छा सॾिबो आहे होमोलागस क्रोमोसोम्स मिसाल जे तौर ते ही होमोलागस क्रोमोसोम्स आहिनि हिकिड़ो पीउ ॾांहुं ईंदो आहे ॿियो माउ ॾांहुं ईंदो आहे ऐं उहे होमोलागस तॾहिं सॾिबा जॾहिं उहे क्रोमोसोम साइज़ जे लिहाज़ खां उन्हनि जूं ॿाहूं पाण में हिकु जेतिरियूं हुजनि ऐं उन्हनि जे सेंट्रोमियर जी पोज़ीशन पिणु साॻी जॻह ते हुजे त अहिड़ा क्रोमोसोम पाण में अटैच थींदा आहिनि ऐं उहे हिकिड़ो जोड़ो ठाहींदा आहिनि जंहिंखे चइबो आहे होमोलागस क्रोमोसोम सवाल नंबर 5 आहे ब्लैंक आहे 5 chromosomes with one arm very small and other very long is called
अहिड़ा क्रोमोसोम्स जंहिं जूं हिकिड़ियूं ॿाहूं तमामु नंढियूं हुजनि ऐं ॿियूं तमामु वॾियूं से देश सॾिबा आहिनि। असां उन्हनि खे एक्रोसेंट्रिक या सब टेलोसेंट्रिक सॾींदा आहियूं। एक्रो जो मतिलबु ई आहे त चोटीअ जे वेझो, यानी सेंट्रोमियर जी जेका पोज़ीशन आहे उहा चोटीअ जे वेझो थींदी आहे। ॿिया वरी अहिड़ा क्रोमोसोम थींदा आहिनि जिन खे चइबो आहे टेलोसेंट्रिक। उन्हनि मंझि सेंट्रोमियर बिल्कुलु पुछड़ीअ ते हूंदो आहे ऐं अहिड़े क़िस्म जा क्रोमोसोम्स इंसाननि जे जिस्म में न आहिनि मिलंदा। ब्लैंक नंबर 4 आहे क्रोमोसोम्स कंसिस्ट ऑफ टू जेनेटिकली आइडेंटिकल कॉपीज ऑफ थ्रेड कॉल्ड। क्रोमोसोम में जीनियाती तौर हिकु जहिड़ा धागा थियनि था, तन खे छा सॾिबो आहे? असां उन्हनि खे सॾियूं था क्रोमेटिड सिस्टर्स। हाणे ही असां वटि हिकिड़ो क्रोमोसोम आहे, उहो डुप्लीकेटेड क्रोमोसोम असां चऊं था, छो त जहिड़ी हीअ क्रोमेटिड आहे अहिड़े ई जीनियाती तौर ते हीअ क्रोमेटिड सिस्टर हिन जी ठही आहे। हाणे इहे ॿई डुप्लीकेशन जे अमल में ठहंदियूं आहिनि, यानी इहो हेॾां वारी सिस्टर क्रोमेटिड जेका आहे पंहिंजी कापी तयारु करे वठंदी आहे। सो असां हिननि ॿिन्ही खे जेकी क्रोमोसोम जीनियाती तौर ते हिकु जहिड़ियूं कापियूं हिकु जहिड़ा धागा रखंदा आहिनि, असां उन्हनि खे क्रोमेटिड सिस्टर सॾियूं था। सतो नंबर ब्लैंक आहे period of extensive metabolic activity in which cell grow enzymes are synthesized is called। कीमियाई तब्दीलियुनि जो ड्रिघो मरहलो जिन में सेल वधे थो, एंजाइम तयारु थियनि था, उहो देश आहे। हाणे हिते तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त हिकिड़ो सेल डिवीजन आहे जंहिंखे एम फेज़ पिणु सॾिबो आहे, ॿियो आहे इंटरफेज़। पर इंटरफेज़ पाण वरी 3 मरहलनि में विरहायल आहे, G1 फेज़, एस फेज़ ऐं G2 फेज़। तव्हांखे यादि हूंदो त असां हिन जे बारे में पढ़ियो हुयोसीं त इंसानी जीव घड़ो 24 कलाकनि जी हयाती गुज़ारींदो आहे ऐं उन्हनि मंझि इहे ॿई मरहला थींदा आहिनि, इंटरफेज़ ऐं सेल डिवीजन। 24 कलाकनि मां 23 कलाक जीव घड़ो इंटरफेज़ में गुज़ारींदो आहे, बाक़ी हिकिड़ो कलाक सेल डिवीजन में गुज़ारींदो आहे। तंहिंजे करे एम फेज़ त उहो फेज़ कोन्हे को जेको ड्रिघे में ड्रिघो मरहलो हुजे, इंटरफेज़ उहो मरहलो आहे। पर इंटरफेज़ जे अंदरि बि 3 मरहला आहिनि, G1, एस फेज़, G2 फेज़। एस फेज़ जे अंदरि DNA डुप्लीकेट थींदो आहे, G2 फेज़ में जीव घड़ो पाण खे माइटोसिस लाइ तयारु कंदो आहे। G1 फेज़ आहे जंहिंजे दौरान जीव घड़ो पंहिंजी साइज़ में तमामु वॾो थींदो आहे ऐं रिक्वायर्ड सभई जेके अंदरि हुन जा ऑर्गेनेल्स आहिनि उन्हनि जूं कापियूं तयारु थींदियूं आहिनि, उहे डुप्लीकेट थींदियूं आहिनि, एंजाइम्स तयारु थींदा आहिनि। तंहिंजे करे इंटरफेज़ जो G1 फेज़ ड्रिघे में ड्रिघो मरहलो आहे जंहिं मंझि तमामु घणियूं मेटाबॉलिक एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि, जीव घड़ो वॾो थींदो आहे ऐं एंजाइम तयारु थींदा आहिनि। ब्लैंक नंबर 8 आहे इन एनिमल मियोसिस प्रोड्यूसिस। एनिमल सेल में मियासिस देश पैदा कंदी आहे। तव्हांखे यादि हूंदो त मियोसिस जेको आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन जो हिकिड़ो टाइप आहे। हाणे इन सेक्शुअल रिप्रोडक्शन में मियोसिस जानवरनि जे अंदरि छा कंदी आहे, गेमेट्स पैदा करण जो कमु कंदी आहे। सो एनिमल सेल में मियासिस छा पैदा कंदी, गेमेट्स पैदा कंदी, जिन में स्पर्म ऐं एग्स अची वञनि था। Blank number 9. During metaphase, homologous chromosomes arrange themselves on the। मेटाफेज़ में होमोलॉगस क्रोमोसोम्स देश ते तरतीब वठंदा आहिनि। मेटाफेज़ जो नालो अचे थो त तव्हांजे ज़हन में मेटाफेज़ प्लेट ईंदी हूंदी, सेल जो इक्वेटर ईंदो हूंदो, ऐं सही जवाब बि इहो ई आहे त मेटाफेज़ जे दौरान होमोलॉगस क्रोमोसोम्स सेल इक्वेटर ते या मेटाफेज़ प्लेट ते तरतीब में ईंदा आहिनि, कतार ठाहे सिधी बीहंदा आहिनि। ही मेटाफेज़ जो स्टेप आहे, मरहलो आहे। उन में ॾिसो त इहे क्रोमोसोम्स जेकी आहिनि उहे विच सेल ते यानी उन जे इक्वेटर ते जमो थियनि था पिया, इहो मरहलो आहे असांजो मेटाफेज़। ब्लैंक नंबर 10 ऐं आख़िरी सेल डेथ विच इज़ कास्ड बाय एक्सटर्नल फैक्टर्स कॉल्ड। ॿाहिरें सबब जे करे जीव घरड़े जे मौत खे देश सॾिबो आहे। सही जवाब आहे नेक्रोसिस। खाल में असां भरींदासीं नेक्रोसिस। नेक्रोसिस जीव घरड़े जो अहिड़ो मौत हूंदो आहे जंहिं मंझि जीव घरड़े जो मौत जो कारण फिजियोलॉजिकल घटि पर पैथोलॉजिकल वधीक हूंदो आहे, यानी कंहिं बि
ॿाहिरीं टॉक्सिन सबबु, वायरस सबबु या स्ट्रेस सबबु, ऑक्सीजन जी कमी सबबु जीव घरड़ो मरंदो आहे। सो सही असांजो ब्लैंक में छा असां भरींदासीं, नेक्रोसिस। ब्लैंक नंबर 10 सां गॾु असांजो एक्सरसाइज़ सेकेंड हुई फिल इन द ब्लैंक्स, हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु, तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।